अस्अलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल कुर्बा। ऐ मुझा प्यारा महबूबा पंहिंजी उम्मत खे चओ, पंहिंजी उम्मत खे फरमा, पंहिंजी उम्मत खां सवाल कर। अल्लाह ताला जे महबूब करीम अर्ज़ कयो, मुंहिंजा प्यारा मालिक ख़ालिक तूं जग जहान जो वाली आहीं, जग जहान जो जोड़ वारो आहीं। ऐं मुंहिंजा परवरदिगार इहा ॻाल्हि जेका मूंखां थो चवराई सा पाण चओ, पंहिंजे ॿारनि खे चओ। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ऐं मुंहिंजा महबूब करीम फरमान मुंहिंजो आहे, कलाम मुंहिंजो आहे, पर मां रब चाहियां थो त तुंहिंजी प्यारी ज़बान खां मुंहिंजो कलाम निकिरे त अञा ई मूंखे भलो लॻंदो आहे। हुक्म मुंहिंजो आहे, कलाम मुंहिंजो आहे, इरशाद मुंहिंजो आहे, पर मां रब चाहियां थो त मुंहिंजो कलाम तुंहिंजी ज़बान ते हुजे, तुंहिंजी ज़बान खां निकिरंदड़ हुजे। छो जो वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा। ओ मुंहिंजा सोना महबूबा ज़बान तुंहिंजी हूंदी आहे, जॾहिं बि ॻाल्हाईंदी आहे, जॾहिं बि तुंहिंजी ज़बान ते को कलाम जारी थींदो आहे त बज़ाहिर ज़बान तुंहिंजी हूंदी आहे, कलाम मां रब करीम जो हूंदो आहे। जहिड़ी बि तव्हां ॻाल्हि कंदा आहियो, जो बि कलाम सादर फरमाईंदा आहियो, ज़बान अव्हांजी हूंदी आहे, कलाम मां रब्बुल आलमीन जो हूंदो आहे। अॼु बि कलाम मुंहिंजो आहे, पर मां रब चाहियां थो सोना तुंहिंजी ज़बान ते जारी थिए। तव्हां चओ मुंहिंजा मालिक मिठा मां छा चवां। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, तव्हां पंहिंजी उम्मत खां सवाल कयो। मालिक साईं सवाल मां पंहिंजी उम्मत खां कीअं कयां? मां उन्हनि जो नबी, मां उन्हनि जो रसूल, उन्हनि खां सवाल कीअं कयां? मुंहिंजो शान त तो ही फरमायो आहे, ववजदक आइलन फअगना इन्ना आतैनाकल कौसर। तो मूंखे कौसर जो मालिक बनायो आहे, मुंहिंजा मालिक ने छा तो मूंखे गनी बनायो आहे। मां उम्मत खां कीअं सवाल कयां, कहिड़ो सवाल कयां? रब करीम जी जल जलालहू मनवालहू जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, राणा हेॾो करनि जो सवाल न आहे, बनीअ जे सिरे बि हिकिड़े जो सवाल न आहे, हे रुपए पंजरपन वारो सवाल न आहे। ऐं मुंहिंजा महबूब पंहिंजी उम्मत खे चओ त मां महबूब तव्हांजे मथां करोड़नि खरबनि वारा अहसान कया आहिनि। ऐं मुंहिंजा उम्मतियो मां तव्हांखे रहमान सां मिलायो आहे, मां तव्हांखे कलमो पढ़ायो, मूं तव्हांखे इंसानियत वारी ज़िंदगी सेखारी, मां तव्हांखे क़ुर ॾिनो, मूं तव्हांखे निमाज़ूं सेखारियूं, मूं तव्हांखे हज ॾिनो, मूं तव्हांखे क़ुर ॾिनो, मूं तव्हांखे सुहिणो अख़लाक़ ॾिनो, मूं तव्हांखे इंसानी ज़िंदगीअ जा गुर अता फरमाया। ऐं मुंहिंजा प्यारा कलमे पढ़ण वारो, मूं तव्हांजे मथां दुनिया में लखनि वारा अहसान कया आहिनि, पर मरण खां बाद में जॾहिं तव्हां क़ब्र भेरा थींदा, तंहिं वक़्त में तव्हांजा अज़ीज़ मिट माइट तव्हां मां हथ कढी वेंदा। माण्हू मुए खां बाद पोइ तमाम खण खण वाही वात में मंज़िल कन मुक़ाम लते लोह लतीफ़ ते मुंहिंजो कन लीलाम तो मौत मदीने जा जाम आसी तुंहिंजे आसरे। जे वक़्त में तव्हांजा माइट हथ कढी वेंदा, दोस्त तव्हां मां खफ़ा थी वेंदा, तव्हांजी अम्मा जी दिलि तव्हांखे छॾे वेंदी, तव्हांजो बाबो तव्हांखे छॾे वेंदो, मंज़र ई मुंहिंजा प्यारा थी वेंदो। जो जिन प्यार ॾेई कयो जान पाले, जिन प्यार ॾेई कयो जान पाले, कयो से अॼु क़ब्र जे हवाले, जिन प्यार ॾेई ओ कॾहिं सिर मुंहिंजे ते न कख थे सखा, कॾहिं सिर मुंहिंजे ते न कख थे सखा, मगर अॼु कलासो लखू ॾेई लॻा।
तव्हांजे सुभान अल्लाह चवण मज़ो न आयो। जनाज़े में आया भरे जनाज़े में आया भरे सदा दिल सिंगारो बना से खत्मा जब खाक डाले प्यार दे कयो जान पाले कयो से हया अज मिट्टी दे हवाले प्यार दे ओ मुझा में परवारो मरदाबाद में तव्हांजा मिट माइट तुझा दोस्त वीर ख़बर फेरो करे हलिया वेंदा मन मिटनि जा मथां विझंदा उधाई कारे कलर में उधाई वारी नगरी सोरी कोठड़ीअ में तोखे बंद कंदा तो सुरमा सा जो मुझे आंखों में जगा देते थे आज आए मुझे मिट्टी में मिलाने के लिए मथा विझी उल्टे हलिया वेंदा वो पोवारी करण वारो कोन हूंदो वो भर भजू में ही तू कहिड़ियूं कदे ॻाल्हियूं हे जानी मनी मोटी विया वरवनी ॾेई वो कलाकार ते सदा ॾिनो कहिड़ो सभई मोटी हलिया वेंदा वो पार करण वारो कोन हूंदो वो पोवारी करण वारो कोन हूंदो चीरींदा गुर्ज खणी ईंदा ज़मीन धुबी वेंदी ख़बर तुंहिंजी हिली वेंदी तोखे उथारे विहारींदा पघर कोना छुटी पवंदा थकाणी शुरू थी वेंदी घबराहट तुंहिंजे चहिरे ते अची वेंदी उन टाइम में सभु तोखे यादि ईंदा पर को बि तो वटि कोन हूंदो एतिरे में मां हसन हुसैन जो नानू आमिना जो लाल तुंहिंजी क़बर में कुर्ब जा कदम खणी ईंदुसि तो गंद जिनी जे गोद में पापोरा अज उन्हनि जी औकात राजार थी आयो मां ख़बर में तुंहिंजी पोवारी कराईंदुसि तोखां हाल ओरण ईंदुसि ऐं तुंहिंजे मोढे निहारे चवंदुसि ओ मुंहिंजा कल में पढ़ण वारा उम्मती अकेलो पाण खे न भर हिन ख़बर में मां मोहम्मद तुंहिंजी पोवारी करण आयो आहे तुंहिंजी सार संभार महल जे लाइ आयो आहे ओ कल में पढ़ण वारा घबरा न मां ख़ातून जन्नत जो बाबो तोखां डरंदो आहे। तो सरकार जब कब्र में आए मैं पाँव पर गिरूं घर मलाइक मुझसे कहे उम्मती सर उठा तो मैं यूं कहूं आला हज़रत सरकार जब कब्र में आए मैं पाँव पर गिरूं घर मलाए मुझसे कहे उम्मती सर उठा तो मैं यूं कहूं कि मैं पाए मुस्तफा से मर के पहुंचा इस दिल रुबा के वास्ते अज हैदर करार जे बच्चन जो जलसो आहे त नारो कम से कम हैदर करार जो हरी ॾेखारे इहो अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था अली नारा लगाता था तो खैबर हुक्म करता था दरिया वो पुरस्ता छोड़ देता था। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐ मुंहिंजा उम्मतियो मरण खां बाद में कब्र में जेकॾहिं तव्हां जेको पोवारी कंदो त मां हसन हुसैन जो नालो हूंदुसि इहो बि मुंहिंजो तव्हां ते अहसान। ऐं जॾहिं मैशर जो मैदान थींदो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो तव्हां उञायल बुखायल खुले फाटल कफ़न पाए ऐं बुखायल उञायल थी मैदान मैशर में उथंदो त मां अल्लाह जो हबीब हाणे आख़िर ते तव्हां जे लाइ प्याला भरियो बीठो
मैशर के मैदान में कहानी सुनो तो कदे मीज़ान वाली कदे पुरसरा से कदे मीज़ान पे कदे मुझा प्यारा कई जाते ताजी पावरी कर देना ताजी सिफारत कर देना ताके जन्नत में उमान देना मां महबूब करीम को शान सुनस ए मां ताते काम दे दिहाड़े एला तो थोड़ा करस जो ताके होन बनाने में कौन होगा ये सब एहसान ये सब गुण मां महबूब जा ताके मथवन मुझा प्यारा दोस्तों पर जेके भी नबी दुनिया में आया उन्होंने अल्लाह से एक दुआ अता फरमाई तो जॾहिं बि तव्हां ते ओखो वक़्तु अची वञे हूअं त हर दुआ तव्हांजी क़बूल आहे पर हिकिड़ी दुआ तव्हांखे अहिड़ी थी ॾियां जॾहिं बि को वक़्तु अची वञे मुश्किल घड़ी अची वञे हेॾा दुआ करणु तव्हांजो कमु आहे अञा हथ तव्हांजा चहिरे ते न ईंदा उन सवाल खे पूरो करणु रब करीम जो कमु आहे पोइ जेके बि नबी आया सभिनी उहा दुआ कंहिं न कंहिं वेले घुरी छॾी पर जॾहिं असांजे तव्हांजो सरदार असांजे तव्हांजे सर बचन जो साईं मदीने जो मीर हिन दुनिया जे तख़्ते ते आयो मके पाक में आया मके पाक वारी ज़िंदगी मुंहिंजे सोने हबीब करीम जी दुश्वार ज़िंदगी मुंहिंजा प्यारा दोस्तो इम्तिहान वारी ज़िंदगी काफ़िरनि तंग करणु शुरू करे ॾिनो मुंहिंजो महबूब निमाज़ पढ़े उतबो ऐं शैबो उहे वॾा वॾा वज़नी भारी पत्थर खणी रसूल अल्लाह जे पुष्ट मुबारक ते रखी छॾींदा हुआ ऐं जॾहिं अल्लाह जा महबूब कंहिं गलीअ मां गुज़रंदा हुआ ॿारनि खे पत्थर हथ में ॾींदा हुआ त पत्थर हणो मजनू चओ मुंहिंजा प्यारा मायूं गरम पाणियुनि जा पतीला भरे मथां मुंहिंजे हबीब करीम ते उछलाईंदियूं हुयूं दंद चिंदरा उछलाईंदियूं हुयूं अहिड़ियूं अहिड़ियूं तकलीफ़ूं ॾिनो ताइफ़ जे मैदान में मुंहिंजे हबीब करीम जे मथां पथरो कयो मुंहिंजे सोने हबीब उहा दुआ जेका अल्लाह से ख़ासि अता फरमाई न घुरियूं न मुंहिंजा प्यारा मक़ाम औद में न को जंग खैबर में न का औद वारी जंग में न बदर वारी जंग में न तबूक वारी जंग में एक जाए मुंहिंजे महबूब करीम उहा दुआ करणु घुरी जॾहिं अल्लाह जा महबूब ज़ाहिरियाती तौर पर विशाल फरमाए रहिया हुआ अल्लाह जी बारगाह ॾे वञी रहिया हुआ रब करीम फरमायो मुंहिंजा सोना महबूब उहा दुआ कॾहिं घुरंदा हाणे त मां पंहिंजे पाण ॾाढो घुरायां दुआ कॾहिं घुरंदो अर्ज़ की बारी ताला ॿिया नबी पंहिंजूं पंहिंजूं दुआऊं घुरी आहे पर जेका तव्हां मूंखे दुआ ॾिनी आहे मौला अॼु कोन घुरंदुसि मौला मूं मके वारी ज़िंदगी में कान घुरी मूं कंहिं बि जंग में के जंग जे मौके ते उहा दुआ कान घुरी मैदान बदर में जिते 313 ॼणा वठी हज़ारनि जे मुक़ाबले में निकितो होसि उते उहा दुआ कान घुरी मुंहिंजा मालिक मिठा मूंखे इहा बि ख़बर आहे मैदान करबला में मुंहिंजे सोने हुसैन ते छा गुज़रंदो मुंहिंजा मौला मां करबला जे लाइ इहा दुआ कोन थो घुरां जॾहिं क़यामत जो बि हाल थींदो सिजने जे बराबरि बीहंदो मुंहिंजी उम्मत पघर पई ॻाढ़ींदी मुंहिंजी उम्मत पघर में पई तैरंदी ओ मुंहिंजा मालिक मिठा उन क़यामत वारे ॾिहाड़े मां मोहम्मद इहा दुआ पंहिंजी उम्मत जी बस जे लाइ घुरंदुसि या दुआ हूं महसूस करे छॾी आहे क़यामत वारे ॾिहाड़े जे लाइ जिते मुंहिंजी उम्मत बाला ॻाढ़ींदी परेशान हूंदी पघर में हूंदी सिज नेड़े बराबरि हूंदो और मुंहिंजा मालिक छा इहा दुआ उन वेले घुरंदुसि उन ॾिहाड़े घुरंदुसि इहे सभु मुंहिंजे महबूब करीम जा थोरा एहसान असां उम्मत जे मथां हाणे मुंहिंजो महबूब थो फरमाए ओ कलमे पढ़ण वारो ओ मुंहिंजा उम्मतियो मुंहिंजे दीन में दाख़िल थियण वारो यादि रखंदो इहे सभु मुंहिंजा एहसान मुंहिंजूं भलायूं तव्हां सां आहिनि इन्हनि जे बदिले तव्हां खां पनीअ जो सवाल न आहे हिकिड़े जो सवाल न आहे हिकु जरेब जो सवाल न आहे घर जो सवाल न आहे सुन जो सवाल न आहे पैसे ॾोकड़ जो सवाल न आहे ओ मुंहिंजा कर में पढ़ण वारो जेकॾहिं मुंहिंजा तव्हांखे अहसान यादनि मवक़्क़त फिल क़ुर्बा इन्हनि अहसाननि जो बदिलो मां पंहिंजे बचड़नि जी मोहबत थो घुरां अब महबूब जा थोरा आहिनि थोरा इन्हनि थोरनि जे बदिले अल्लाह जे महबूब करीम पंहिंजे बचन जी पंहिंजे औलाद जी पंहिंजे अज़ीज़नि जी मोहबत जो सवाल कयो आहे त मुंहिंजे बचड़नि सां मोहबत कजो मुंहिंजे अलीअ सां मोहबत कजो ख़ातून जन्नत सां मोहबत कजो मुंहिंजे हसन हुसैन सां मोहबत कजो मुंहिंजा प्यारा दोस्तो असहाबनि सबूरनि अर्ज़ कयो साईं बचड़ा कहिड़ा अहल बैत कहिड़ो जंहिंसां असां मोहबत जो इज़हार कयो त सोने महबूब फरमायो मुंहिंजो जेको बि आल आहे
मुझा चाचा, मुझो न्याणी, मुझो घरवारी, मोमिनन जो मावरो, ये सब मुझो आल बैता, इन सां मोहब्बत कजो। पर हिते मुझो इशारो चैन जी तरफ आहे। जॾहिं आयत तत्हीर वारी नाज़िल थी, फजर जी नमाज़ खां बाद सोना हबीब ॿाहिरि अची वेठा ऐं फरमायो अली किथे आहे? जी मुंहिंजा महबूब खातून जन्नत, जी बाबा हसन हुसैन ॿई आया। पाण विहारे ऐं सुहिणे महबूब ॿिनि चैनी जे मथां हीअ चादर फैलाए अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयो, अल्लाहुम्मा हाउलाए अहलु बैती, मुझा मालिक छा मुझो आल बैत ही यानी अली, फातिमा, हसन, हुसैन रिज़वानुल्लाह तआला अलैहिम अजमईन। ई जगह ते अचे थो महबूब करीम जी दरबार में नजरान कबीले जा 14 ईसाई हबीब करीम जी बारगाह में आया। मुनाज़रो कयाऊं, बहस कयाऊं हिन ॻाल्हि ते त मादल्ला सुन मादल्ला अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुत्र मुझे महबूब करीम फरमायो न ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ, अल्लाह जो रसूल आ, पुट ना है जो रब वहदहु ला शरीक है। अल्लाह के पुट जी धीअ जी औलाद ना है। उन्हनि खां रब करीम पाक महबूब करीम उन्हनि खे दलाल ॾेई सम्झायो, लेकिन उहे सम्झी न सघिया त सुहिणे महबूब करीम उन्हनि खे मुबाहिले जो चैलेंज कयो। मुबाहिलो हिन खे चइबो आहे त ओ ईसाईओ, ओ नसरानियो, यहूदियो, तव्हां बि पंहिंजा बच्चा ॿार वठी अचो। मां मोहम्मद बि पंहिंजा बच्चा ॿार वठी मदीने पाक जे फिलाने मैदान में हलूं था ऐं उन जाइ ते भी ॿई घुरियूं पाण दुआ घुरंदासीं ऐं असांजा ख़ालिक मालिक असां मुंहिंजा जेको हक़ वारो टोलो आहे सो दुनिया में रहे, बाक़ी टोलो तबाह थी वञे, ख़तम थी वञे। पोइ इहो था कयूं जेको हक़ वारो टोलो हूंदो, हक़ वारी जमात हूंदी, सारा थी वेंदी ऐं बातिल जमात ख़तम थी वेंदी। नजरान कबीले जा ईसाई मुंहिंजे महबूब करीम जे मुबाहिले वारी चैलेंज खे क़बूल करे वेठा ऐं तय थियो सुभाणे के ॾींहं में फिलाने मैदान में असीं बि ईंदासूं ऐं अल्लाह जा रसूल तव्हां बि अचिजो, तव्हां बि पंहिंजो आल वठी अचो, असां बि पंहिंजो आल वठी था अचूं। पोइ गॾिजी दुआ घुरंदासीं, सुभाणे फ़ैसिलो थी वेंदो। मुंहिंजे महबूब करीम फरमायो ठीकु आहे। जॾहिं ॿियो ॾिहाड़ो थियो सोने महबूब करीम पंहिंजे आल हार मञा किन खे सॾु कयो, अली मुर्तज़ा जी मुंहिंजा प्यारा महबूब, फातिमा खे सॾिया, खातून जन्नत आई आहे, हज़रत हसन आयो आहे, हुसैन नंढड़ो आहे। मुंहिंजे महबूब करीम उनखे पंहिंजे सीने सां लॻायो आहे। महबूब करीम हुसैन खे पंहिंजे सीने सां लॻाए हिकिड़े हथ में इमाम हसन खे मुंहिंजा बि दोस्तो वरिताऊं। खातून जन्नत खे फरमायूं, फातिमा अॼु ताईं तुंहिंजे पेरनि जो निशान बि गैर मर्द कोन ॾिठो आहे। ओ मुंहिंजी न्याणी, तूं मां मोहम्मद जे पुठियां अली, तूं फातिमा जे पुठियां हल, तव्हांजो खातून जन्नत जे पेरनि ते तुंहिंजा पेर लॻनि, मुंहिंजी न्याणी जा पेरनि जा निशान मिटजी पवनि, मुंहिंजी न्याणी जो पर्दो बाक़ी रहिजी वञे। इहो टोलो इन रीत सां उन मैदान ते तयार थी निकितो आहे। सुभान अल्लाह, महबूब अॻिले आहे, पंज में हुसैन आहे, हिन खां पासे इमाम हसन आहे, पुठियां खातून जन्नत आहे, खातून जन्नत जे पुठियां हैदर करार आहे। नंढड़ो टोलो तयार थी करे उन मैदान ते निकितो आहे। अब्दुल लतीफ भिताई रहमतुल्लाह तआला जी निगाह आलम अरवाह खां जो टोले ते पई आहे। पाण उथी अर्ज़ कयाई त केतिरा आयो काफ़िलो जल्दी तरह मुकारी तो सीधारो सैयद ते जल्दी तरह मुकारी तो हाणे लखन हेठि लोग जी जान जतन जी सोना महबूब तेरे उन मैदान ते विखरा विया अञा फासले ते उहो मैदान अल्लाहु अकबर नूर जा फुआरा निकिता नूर जूं लाइटूं निकितियूं यूसुफी हुस्न को माण्हू ॾिठो हो पर अॼु मदीने जो मीर पर मैं तो सूरत साहर जामदी ठीक है बार सुखती सुकून की लगी है धकार तो गिरूं गलियां धार में
हबीबन करीमन जो काफ़िलो वेझो आयो तकाणी पैदा थी वई यहूदन नसरानन में लड़ो पैदा थी उन्हनि जा भाई चवण लगा उन्हनि जा मौत करे चवण लगा ओ असांजा रहबरो ओ असांजा रहनुमाओ ओ असांजी रहनुमाई करण वारो ओ आलमो हाणे त तव्हां वॾियूं बुगड़ियूं कहियूं हीअं थींदो हूअं थींदो हाणे छा थी वियो आहे तव्हांजा पेर मदीने ते टिकनी कोन था तव्हांजा पग हिकिड़ा लहण पिया अचनि पिया ॻाल्हि छा आहे उहे नसरानी यहूदी ईसाई चवण लॻा ओ असांजी आल ओ असांजा मौत कढो सभु क़रीब जो कसम आहे हे जेको पंजतल पाक जो टोलो ज़ाहिर थियो आहे इन्हनि जा चहिरा निहारे सुभान अल्लाह अॼु इहे दुआ घुरण इन्हनि जो कमु हूंदो असांखे तबाह करण रब करीम जो कमु हूंदो असां तबाह थी वेंदासीं बर्बाद थी वेंदासीं असां त वेंदासीं पर इन महबूब करीम जे क़रीब दिलनि जो सवाल विझी रब करीम खां सवाल कयो क़यामत ताईं को बि ईसाई दुनिया जे तकड़े ते जीउ कोन सघंदो एतिरो लही अरवा पंजतन पा मैदान छॾे भॼी हलिया बीठाई कोन भॼी हलिया हाणे सवाल इहो आहे त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ततहीर वारी आयत जे नुज़ूल वक़्त बि इहे चार पाण खे गॾु रखिया ऐं मुबाहले वारे ॾींहुं बि इहे चार पाण सां गॾु रखिया राज़ कहिड़ो आहे जॾहिं त मूं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयो आल बैत में महबूब करीम जा हक़ रसूलुल्लाह जो ॿियूं न्याणियूं महबूब करीम जा उहे रिश्तेदार करीबी जिन इस्लाम आंदो इहे सभु आल बैत में शामिल आहिनि पर सोने हबीब करीम पंहिंजो इख्तियार सादर फरमाईंदे इहो बि फरमायो मां मुख्तार कुल आहियां मूंखे को चवण वारो कोन्हे ऐं सलमान फारसी हलिया जी या रसूल अल्लाह फरमायो ओ फारस जे रहण वारा तूं बि मुंहिंजे आल बैत में जा तूं बि मुंहिंजो आल तूं बि मुंहिंजे ख़ानदान में जा मुख्तार कुल सलमान फारसी खे पंहिंजे आलम पर निशान मुंहिंजे हबीब करीम हिन चैन खे रखियो फातिमा अली हसन ऐं हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुम मुंहिंजा प्यारा दोस्तो इन में राज कहिड़ो आहे राज ही आहे मुंहिंजा मालिक साईं मलाइक सभु तुंहिंजा पर तो रब करीम उन्हनि मलाइकनि में चैन खे चूंडियो आहे जिब्राइल मीकाइल इसराफील इज़राइल चैन खे चूंडियो आहे ऐं मालिक साईं आसमानी सहीफ़ा किताब सभु तुंहिंजा पर तो रब करीम उन्हनि में चैन खे चूंडियो आहे क़ुरान तौरात इंजील ज़बूर चार तुंहिंजा ऐं मुंहिंजा मालिक साईं साल जा महीना 12 महीना तो रब करीम जा आहिनि पर उन्हनि में बि तो 4 महीना चूंडे खया आहिनि ऐं मालिक साईं ॾींहं सभु तुंहिंजा भलारा उन्हनि ॾींहंनि में बि तो 4 ॾींहं चूंडिया आहिनि रातूं सभु भलियूं पर उन्हनि में बि तो 4 रातूं चूंडे खयूं आहिनि मालिक जबल सभु भला पर उन्हनि में बि तो 4 जबल चूंडिया आहिनि मालिक साईं वण सभु तुंहिंजा पर उन्हनि में बि तो 4 वणनि जी चूंड कई आहे दरिया सभु भला पर उन्हनि में बि तो 4 चूंडे खया आहिनि मस्जिदूं सभु भलियूं उन्हनि में बि तो 4 जी चूंड कई आहे ओ मालिक इहे तुंहिंजी सुन्नत अदा कंदे सहाबा सभु मुंहिंजा आहिनि गुलाम मुंहिंजा आहिनि पर मूं उन्हनि में 4 चूंडिया आहिनि अबू बकर उमर उस्मान अली ऐं मुंहिंजा मालिक सॼो आल बैत मुंहिंजो आहे मूंखे प्यारो आहे पर तुंहिंजी सुन्नत अदा कंदे मूं उन्हनि में चैन खे चूंडियो आहे अली फातिमा हसन हुसैन उन्हनि चैन खे मूं चूंडियो बाक़ी सभु आल मुंहिंजो आहे मुंहिंजो प्यारो आल आहे इन सां जेको बि मोहबत कंदो इन्हनि जूं ख़िदमतूं कंदो इन्हनि सां प्यार कंदो भोला उन्हनि जा बेड़ा पार फरमाइजा पर मुंहिंजा चूंडियल हे 4 अली फातिमा हसन हुसैन हाणे इन्हनि चैन जो शान आहे उनजो राज़ ॿुधो हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं अल्लाह से जन्नत में पैदा थियो रब करीम फरमायो आदम मुंहिंजे बिश्त में तोखे मज़ो अचे थो अर्ज़ की बारी ताला अकेलो न रोंदे ठहे न खिलंदे अकेलो आहियां जेॾां तुंहिंजा